गिरफ़्तार अगवान काशिफ निज़ामानी खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करण लाइ खेसि नवाबशाह नियो पियो। फंक्शनल लीग अगवान काशिफ निज़ामानी की गिरफ़्तारी बाद शहर की मुख़्तलिफ़ मस्जिदुनि मां लाउड स्पीकर ज़रिए शहर बंद करण लाइ ऐलान भी कराया विया, जॾहिं त हुर जमात जी डंडा बरदार औरतुनि शहर बंद कराए छॾियो। फंक्शनल लीग जी मरकज़ी अगवान की गिरफ़्तारी खां पोइ निज़ामानी हाउस ते वॾे अंग में हुर जमात जा माण्हू पहुतल आहिनि। काशिफ निज़ामानी की गिरफ़्तारी खां पोइ शहर में कंहिं वणवंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जा वॾा ट्राला मुक़रर कया विया आहिनि। यादि रहे त सांगड़ में पीपुल्स पार्टी की रैली ते हथियारबंदनि जी फायरिंग में पीपी अगवान समेत 4 ॼणा मारिजी विया हुआ। चिरासन इन हवाले सां वधीक अपडेट सूरतहाल मालूम कयूं था। सांगड़ मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अमीर बख्श बुर्दी असां लाइन ते मौजूद आहे। अमीर बख्श, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। हिन वक़्तु सांगड़ में छा सूरतहाल ॾिसो पिया? शहर बंद कराइण लाइ बि ऐलान कया विया आहिनि। काशिफ निज़ामानी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ हड़ताल कई वई आहे, धरणो भंयो वियो आहे। जी तव्हांखे मां ॿुधायां त पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जो चीफ ऑर्गेनाइज़र आहे सांगड़ प्रेस क्लब जो सरपरस्त आला काशिफ निज़ामानी जे घर ते अॼु सांगड़ पुलिस जे वॾे अटाले सां जेको आहे उते चढ़ाई कई आहे। उनजे घर ते जेको सांगड़ शहर में निज़ामानी पाड़े में वाक़िआ आहे, उन गिरफ़्तारी खां पोइ काशिफ निज़ामानी खे जॾहिं गिरफ़्तार कयो त उनखे बि फौरन सांगड़ वेझो जेको आहे जोल थानो आहे, जोल थाने ते कलाक ॾेढ लाकअप रखण खां पोइ हुनखे जेको आहे नवाबशाह दहशतगर्दी अदालत केस जो में पेश करण लाइ नियो वियो आहे। उन खां पोइ जेको आहे इन जी गिरफ़्तारी खां पोइ सांगड़ शहर में हुर जमात जी जेके औरतूं उहे रोडनि ते निकिरी आयूं ऐं निज़ामानी पाड़े ऐं थाणे रोड में जेके दुकानूं हुआ उहे बंदि कराए छॾिया। उन खां पोइ हिननि जेको आहे सांगड़ डिस्ट्रिक्ट सेशन जज जे अदालत ॾाढो मेन गेट आदो जेको आहे जेको सिंजरो रोड ते आहे मेन गेट उते एहतजाज बि कयो आहे। उहो मुतालबो कयो आहे त काशिफ निज़ामानी बेगुनाह आहे ऐं असांजा वॾे अंग में जेके हुर जमात जा माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि उहे बेगुनाह आहिनि। पुलिस जेको आहे बेगुनाह माण्हुनि खिलाफ़ ऋण बारे ॾिनी आहे। उन ते असांजो मुतालबो आहे त जेके बेगुनाह माण्हू आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जॾहिं त उन खां पोइ बार पारां जेको आहे जनरल सेक्रेटरी आहे बार काशिफ निज़ामानी जी गिरफ़्तारी खां पोइ शहर में कंहिं बि अड़बंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस जा वॾा अटाला उते क़ाइमु कया विया आहिनि। केतिरी नफ़री पुलिस उते मुक़रर कई वई आहे? तव्हांखे मां ॿुधायां त जंहिं ॾींहुं सांगड़ सान्यो थियो हुयो उन साने खां पोइ कराची मां जेको कमांडो पुलिस घुरायो अॼु उहो हिन वक़्त बि कमांडो पुलिस सांगड़ में मौजूदु आहे। हिन वक़्त बि शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ऐं मुख़्तलिफ़ चौकनि ते वॾे अंग में पुलिस नफ़री मुक़रर आहे। जेके शहरनि खे दुकान बंदि करण लाइ न चई रहिया आहिनि उहे चई रहिया आहिनि तव्हां दुकान खोलियो, असीं पाण बीठा आहियूं, तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु न थींदो। जी ठीक है, मेहरबानी अवांजी। अमीर बख्श बुर्दी नाज़िन अपडेट कर रहे हो सांगड़ सूरतहाल के हवाले से। सांगड़ सानियो जो पेश आयो हो उन हवाले से काशिफ निज़ामानी के गिरफ्तार किया वियो आहे। नाज़िन वाक़िए ॿुधाएं त सांगड़ में पुलिस पीपी रैली ते फायरिंग वारे वाक़िए जे इल्ज़ाम हेठ आयल फंक्शनल लीग के चीफ ऑर्गेनाइज़र काशिफ निज़ामानी के गिरफ्तार किया आहे। नाज़िन ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार फंक्शनल लीग अगवान काशिफ निज़ामानी के एटीसी कोर्ट नवाबशाह मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट हासिल कंदासीं नवाबशाह मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर फिदा चांडियो खां। जी फिदा, ॿुधाइजो त काशिफ निज़ामानी के एंटी टेररिज़म कोर्ट मुंतकिल कयो वियो आहे। जी अनिला, हिते दहशतगर्दी वारे ख़ात्मे जी जेका कोर्ट आहे उते फंक्शनल मुस्लिम जे चीफ ऑर्गेनाइज़र काशिफ निज़ामानी खे हिन वक़्तु पुलिस ते पेश कयो आहे ऐं इन मौक़े ते पुलिस जा वॾा अटाला पिण हिते मौजूदु हुआ। जॾहिं त काशिफ निज़ामानी अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त असीं डिॼण वारा न आहियूं ऐं फतह जेकी आहे त हक़ जी सच जी थींदी ऐं काशिफ निज़ामानी जो इहो चवणु आहे त असीं हुर आहियूं ऐं अॻु में बि जेको आहे त हुरनि ॾाढ ऐं बरबरियत ऐं नानसासिन खे मोह ॾिनो आहे ऐं हाणे बि जेको आहे त असां उन ॾाढ ऐं बरबरियत खे मोह ॾींदासीं। ऐं जॾहिं काशिफ निज़ामानी जो इहो पिणु चवणु हुयो त खेनि सियासी इंतकाम जो निशानो बनायो पियो वञे ऐं इन मौक़े ते फंक्शनल लीग जा कुझु कारकुन पिणु हिते अदालत ॿाहिरां मौजूदु हुआ। जॾहिं त मीडिया सां हलंदड़ ॻाल्हि ॿोल में ई दौरान जेको आहे त पुलिस जेको आहे त काशिफ निज़ामानी ते ज़ोर ॾिनो त हू जेको आहे त अदालत अंदरि हले ऐं जंहिं वक़्तु जेको आहे त उन ॻाल्हि ॿोल जेका मीडिया सां हूंदी जारी काशिफ निज़ामानी जी उनखे हू अणमुकमल करे जेको आहे त उहो अदालत अंदरि हलियो वियो। जी ठीक है, वॾी मेहरबानी फिदा चांडियो इन हवाले सां अपडेट करण जे लाइ। ऐं नाज़रीन, हाणे थर मां ख़बर शामिल कयूं त थर में मौत जो राकास वधीक 3 मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं